सिंधी अदबी संगत गुलशन हदीद जी गरजाणीअ में अदीबनि जा वीचार। ख़ुदगर्ज़ी समाज खे वण वेड़ीअ जियां वेढ़े वई आहे। अछनि उजरनि कपिड़नि पोयां मुनाफ़िक़ूं पलिजी रहियूं आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार नएं टीह जे दानेश्वर सैफुल्ला पली जे गुल इनकलाबी रुस्तम लक ऐं गौस पीरज़ादे जे लिखणनि ते सिंधी अदबी संगत गुलशन हदीद जी दस्तूरी गरजाणीअ में सदारती राय ॾींदे कयो। हुन वधीक चयो त दुनिया जे अंदरि लखे माण्हू रोज़ानो ख़ूबसूरत मंज़र ॾिसनि था ऐं के हादसा थींदे ॾिसनि था, पर उन्हनि जो इज़हार सिर्फ़ तख़लीक़ारी मुमकिन बणाए थो। गुल इनकलाबीअ चयो त शाइरी दिलि जे दर्द जी दह आहे ऐं इहा नसुर खां वधीक लिखण में ॾुखी आहे। हुन वधीक चयो त मुहबत अहिड़ो लाफ़ानी जज़्बो आहे जंहिंसां रोशनास थियण बाद ॿीहर जनम वठण जी ख़्वाहिश पैदा थी पवंदी आहे। गुल इनकलाबीअ जे तासुर ते गौस पीरज़ादे चयो त गुल जो तासुर समाज जे ॿहरूपियाई जो पर्दो चाक करे थो। हुन चयो त इंसान जे हिक पल जी कुर्बानी बि रायगां न वेंदी आहे। हुन चयो त इहो तय थियल असूल आहे, इंसान जेतिरो दाख़िले तौर ते सघारो हूंदो ओतिरो ई संदसि ख़ारिजी इज़हार मज़बूत हूंदो। हिन मौक़े ते रुस्तम लक पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त शाइर मुआशिरे खां अलॻि थलॻ थी बीहे थो ऐं उन में मौजूद सुठाइनि ऐं ख़राबियुनि खे पंहिंजे तख़लीक़ में पेश करे थो। जॾहिं त हिदन जेसर ॻाल्हाईंदे चयो त ॿलड़े जी सिंध जो तारीख़ी ॻोठ रहियो आहे, जिते पैदा थींदड़ हर ॿार खे अदब जी सुती पीआरी वेंदी आहे। सितारा मसरूर ते गौस जो तासुर ॼण त ॿलड़े जी हिक तारीख़ आहे। उन मौक़े ते असगर सिंधीअ चयो त शाइर खे दाख़िलियत मां निकिरी मारूज़ी हालतनि ते लिखणो पवंदो, छो त इहा ई वक़्त जी तक़ाज़ा आहे।